अस्सलाम वालेकुम। अॼु असां वरी हिकिड़ी हीअ बोतल सजायूं था। ये जूस की खाली बोतल है जिसको हम आज डेकोरेट कर रहे हैं। देखिए, मैं आप लोगों को सिर्फ आइडियाज़ दे रही हूँ, बाकी अगर आपके पास जो भी मटीरियल है उससे आप काम कर सकते हैं। मां तव्हांखे ॾींदी आहियां सिर्फ़ु आइडियाज़, बाक़ी तव्हां वटि जेको बि मटीरियल हुजे, कहिड़ियूं रिबन्स आहिनि, कहिड़ियूं ॾोरियूं आहिनि, तव्हां वटि छा आहे, उन हिसाब सां तव्हां शयुनि खे सजायो पंहिंजी सहूलियत जे हिसाब सां। इलाही दफ़ा मां बि वीडियोज़ ॾिसंदी आहियां ऐं पोइ वणंदियूं आहिनि मूंखे के शयूं, पर मां कमु ईअं कंदी आहियां जेको मटीरियल मां वटि हूंदो आहे। सो ही आहिनि मूं वटि सुतली जा ढेरा। ये बारीक सी सुतली है कलर्ड, ये मुझे तो यहाँ मिल जाती है, और अगर आपके पास ना हो तो आप इसके बजाय ऊन भी इस्तेमाल कर सकते हैं या रंगीन कोई भी डोरी आपके पास हो। ठीक है, ये जेके मूं वटि आहिनि ॿ सुतलीअ जा ढेरा आहिनि, हिकिड़ो ब्लू ऐं पिंक। हीअ हिते मिलनि था आराम सां, कराची में अवेलेबल आहिनि। ऐं जेकॾहिं हे तव्हांखे न मिलनि त तव्हां हिननि जी जाइ ते ऊन जेका वूल हूंदी आहे उहा बि इस्तेमालु करे सघो था, या रंगीन डोरियूं कोई बि। जीअं हीअ सुतली आहे, हीअ असली सुतली ही आहे, हीअ ॾाढी थुल्ही आहे, इन जे मुक़ाबले में हीअ सुतलियूं जेके आहिनि सफ़ा सनियूं आहिनि, तव्हां हिन जो फ़र्क़ु ॾिसी सघो था। सो असां हीअ ॿ रंगीन सुतलियूं हिन ते इस्तेमालु कंदासीं। ऐं जीअं त हीअ बॉटल पाण बि कलर्ड आहे, इन करे मां घणो हिन जो पार्ट लिकाईंदमि न। हम इसको थोड़ा नीचे कवर करेंगे और कुछ ऊपर कवर करेंगे, टॉप पे और बीच में हम इसको छोड़ देंगे ताकि इसका अपना जो कलर है वो भी बहुत खूबसूरत है, तो वो भी नज़र आ जाना चाहिए। ये मेरे पास क्राफ्ट ग्लू है, हमेशा मैं यूज़ करती हूँ। हीअ ग्लू हमेशा मां पंहिंजे क्राफ्ट्स में इस्तेमालु कंदी आहियां। ऐं हिनखे डेकोरेट करण जे लाइ कुझु मूं वटि शयूं आहिनि, वुडन कटआउट्स आहिनि, ऐं इहे ॾिसंदासीं त असांखे हिननि जी ज़रूरत किथे थी पए, आख़िर में डिसाइड कंदासीं। सो सभिनी खां पहिरियों, जब भी आप काम करें तो सबसे पहले तो इसका सरफेस साफ़ होना चाहिए बिल्कुल। जो भी स्टिकर है, ग्लू है, डस्ट है, कुछ भी नहीं होना चाहिए। अब इसको मैं, इसका स्टिकर लगा हुआ था, इसका निशान कुछ बाकी है, इसको मैं यहाँ तक कवर कर रही हूँ। आप देख लें, ॾिसो हिन ते स्टिकर मूं लाहिण जी त कई कोशिश, पर हिन जो पूरी तरह लथो न आहे। ऐं मां जेको आहे हिन ते तक़रीबन 1.5 इंच हेठां मां हिनखे कवर थी कयां रंगीन सुतली सां। हेठां मां ब्लू कलर यूज़ कंदमि, तो ज़रूरी नहीं कि पूरी आप लेयर लगाएं, आप इस तरह ग्लू लगा सकते हैं लंबी लंबी लाइनों में। ये इस पे ग्लू लग गई है और अब मैं इस पे सुतली लिपेटना शुरू करूंगी। मैं ब्लू से स्टार्ट कर रही हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल बॉटम से हम इसको शुरू करेंगे लिपेटना। तो ये है पतली है सुतली, तो ये थोड़ी ज़्यादा इस्तेमाल होगी इस पे, और जो मोटी होती है हमारी देसी जो ओरिजिनल सुतली वो थोड़ी कम लगती है। इसी तरह मैं इसको पूरे पे जितना मैंने ग्लू लगाया है इतने एरिया पे मैं इसको लिपेट लेती हूँ। जितरो थी सके तव्हां हिनखे घाटो कयो, इसको बहुत करीब करीब लिपेटते जाएं। कोशिश करें कि इसके बीच में कोई गैप ना रहे। रह भी जाए तो इतना बड़ा मसला नहीं है, लेकिन जब आहिस्ता आहिस्ता आराम से केयरफुली काम करेंगे तो वो परफेक्ट होगा। तो तसल्लीअ सां कमु कयो, तकड़ कमु हूं बि शैतान जो हूंदो आहे। आराम आराम सां कमु कंदव वो तव्हांजो चङे नमूने सां थी वेंदो। अगर आप बहुत जल्दी में करेंगे, जल्दी का काम शैतान का होता है, तो ऊटपटांग सा रफ सा वो काम होगा। इसको बहुत तसल्ली के साथ बहुत करीब करीब करके लिपेटना है। और ब्लू मां हिन ते कंप्लीट कयो आहे। इसके जितने हिस्से पे मुझे ब्लू लगाना था मैंने वो कंप्लीट कर दिया है। अब थोड़ा सा छोड़ के फिर ऊपर मैं पिंक लगाऊंगी। पूरा कवर नहीं करना, इसको मैं थोड़ा सा छोड़ दूंगी। ऊपर से थोड़ा सा मुझे ग्रीन छोड़ देना है। तो हाँ मां हिन विच मां थोड़ो ग्रीन छॾींदमि ऐं हिन जो हिकिड़ो पीस एतिरो मां पिंक सां कवर कंदमि ऐं हिन जे मथां वरी ग्रीन छॾे ॾींदसि। इसी तरह इस पर भी ग्लू लगाएंगे हम। पहले तो एक यूं लाइन में लगा लें ताकि एक जो लकीर है धागे की वो परफेक्ट इसके चारों तरफ आ जाए। ठीक है, सभिनी खां पहिरियों हिकिड़ी चौधारी लाइन कढी था वञूं त जीअं इन ते पहिरियों असां हणूं त असांखे पंहिंजो एरिया जो हिकिड़ो अंदाज़ो थी वेंदो। ऐं इहो ख़्यालु कजो त हिन जा बि जेके ॻंढ आहिनि हिन पासे आहिनि, त पिंक वारे जा भी जेके ॻंढ आहिनि हिकिड़े ही पासे हुजनि। जोड़ जो है दोनों के एक तरफ होने चाहिए।
पहले इसको इस तरह लिपेट लेते हैं, उसके बाद ऊपर इसको फैलाते जाएंगे। ठीक है। सो हाँ मथे मां हिन ते एतिरे स्पेस ते ग्लू हणा थी जेतिरे ते मूंखे ही लगाइणो आहे। जितनी जगह पे मुझे ये पिंक लिपेटना है मैं इतना इस पे ग्लू अभी लगा लेती हूँ, आप देख लें। ठीक है, इस तरह से जितना मुझे लिपेटना है मैंने उस पर ग्लू लगा दी है और ये इसको मैं पूरा पिंक के साथ कवर कर दूंगी। जेतिरे हिस्से ते मूंखे वेड़णी हुई मां वेड़े छॾी आहे ऐं हाणे हिन जे सिरे खे कटे ग्लू हणी ऐं फिक्स करिणो आहे। ठीकु आहे। सो हीअ हिन ते सुतली मुंहिंजी सॼी वेड़जी वई आहे। इसके सिरे जो हैं उसको अच्छी तरह से चिपका देना है ताकि जो खुले नहीं, अगर ये खुल गया तो ये धागे इसमें से निकलते रहेंगे। हाणे फिक्स थी वियो। हाणे असां कोशिशि कयूं था हिनखे कुझु डेकोरेट करण जी। ये हिन जो सम्झो बेस ठही वियो आहे। ठीकु आहे। ऐं मूंखे ही ग्रीन वणे पियो हिन जो शेड। जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां हिनखे डिफरेंट कलर्स में पूरो बि रैप करे सघो था, पर मां हिनखे डिफरेंट कलर्स में रैप नथी कयां। हिनखे हाणे मां कुझु थोरो डिफरेंट तरीक़े सां मां हिनखे डेकोरेट कंदसि। हीअ आहिनि मूं वटि हनी बीज़, माखी जूं मक्खियूं। ये वुडन कटआउट्स हैं मेरे पास, छोटी सी शहद की मक्खियाँ। ये मैं 2 ले रही हूँ और उसके साथ ये फूल हैं, ये भी लकड़ी के कटआउट्स ही हैं। आप किसी तरह का भी फूल लगा सकते हैं। ये गुल आहिनि मूं वटि काठ जा ही कटियल आहिनि। तव्हां कहिड़े बि टाइप जो गुल जेको आहे खणी सघो थियूं, चाहे रिबिन जो हुजे, कपिड़े जो हुजे। मां ठाहिण बि सेखारिया आहिनि इलाही सारा, त उन्हनि मां को बि गुल तव्हां खणी सघो थियूं, पर मां हिन ते हिननि मां ई कोई हिकिड़ो गुल हणणु चाहियां थी। सो मुंहिंजे ख़्याल में मां हणां थी हिन ते ही रेड कलर जो गुल। ठीकु आहे। रेड कलर जो गुल, इनके असां हणंदासीं पहिरियों ग्लू। इस पर हम ग्लू लगाएंगे। ये रेड मैंने जो फूल है वो सिलेक्ट किया है और इसको हम चिपकाएंगे इस ब्लू सरफेस पे। ठीकु आहे। हिनखे मां हिन ते थी चिंबड़ायां हेठि, ब्लू सरफेस ते मां हिनखे लगायो आहे। ठीकु आहे। ऐं हाणे असां माखीअ जूं मक्खियूं हिन ते चिंबड़ाईंदासीं। अभी मैं ये शहद की मक्खियाँ इस पर चिपका रही हूँ। ये मैंने लाइट ब्लू कलर की भी एक सुतली ली है क्योंकि मुझे बारीक सुतली चाहिए। अभी ये मैं करने के बाद मैं आपको दिखा रही हूँ कि मैं इसको किस तरह लगाऊंगी। इस पर मैंने ग्लू लगा दी है और मैं इस पर सुतली चिपका रही हूँ। अभी ये लाइट ब्लू कलर की डोरी मैं इस पर चिपका रही हूँ। जिस तरह मैंने ग्लू लगाई है, जहिड़े नमूने सां मां हिन ते ग्लू हई आहे, उन तरीक़े सां मां हिन ते डोरी चिंबड़ाए थी वञा। जिस तरह ग्लू मैंने इस पे लगाई है उसी तरीके से मैं इस पे डोरी चिपका रही हूँ। फिर आपको समझ में आ जाएगा लगने के बाद कि मैंने कैसे ग्लू इस पे किस शेप में किस तरह से लगाई है। ये देखिए, यहाँ से मैं इसको काट लेती हूँ। तो कटियूं था हिनखे। हाणे तव्हांखे आइडिया थी वेंदो त मां कहिड़े तरह सां हिन ते ग्लू हई आहे ऐं उन ते मां ईअं सुतली चिंबड़ाए वई आहियां। ठीकु है। हाँ असां पंहिंजी ये मक्ख जेका है शहद की जो अब मक्खी है हम इस पे चिपकाएंगे। इस पे तो डबल साइडेड टेप तो लगी हुई है, एहतियातन मैं फिर भी इस पे ग्लू लगा रही हूँ कि ऐसा ना हो कि बाद में कहीं पे ये गिर जाए। ठीक है। तो हाँ आप देखें यहाँ पे हम चिपकाएंगे ये मक्खी। ऐसे लग रहा है कि यहाँ से फूल से उड़ती हुई आ रही है। इसी तरह एक और भी मैं इस पे बना लेती हूँ। ये देखें, एक और शहद की मक्खी मैंने इस पे चिपका दी है। ये छोटी सी है लेकिन अच्छी, बहुत प्यारी लग रही है। क्या ख्याल है, इस पे कुछ और लगा दिया जाए? गुंजाइश बनती है अभी? चलो देखते हैं। मेरे पास ये रिबन है डॉट्स वाली, इसका एक छोटा सा बो बना के मैं यहाँ पे इस पे चिपका रही हूँ। हिकिड़ो ही रिबन आहे पीले रंग जी, इन मां हिकिड़ो नंढिड़ो बो ठाहे मां हिन ते चिंबड़ायां थी। तो तव्हांखे ॾेखारियां थी। बो ठाहिणु आसान आहे।
हीउ ॾिसो हिकिड़ो पीस मूं हेतिरो खयों आहे, तक़रीबन 6 इंच। इन मां असां हाणे ठाहियूं था बो। जीअं असां रिबिन ॿधंदा आहियूं, लेस ॿधंदा आहियूं ॿारनि जे जूतनि जी, वॾनि जी, अहिड़ी तरह सां असां हिन मां बो ठाहींदासीं हिकिड़ो। ऐं कोशिशि करणी आहे त हिन जा जेके सिधा पासा आहिनि डॉट्स वारा, इहे साम्हूं अचनि। ये नंढड़ो बो मां ठाहियो आहे, हिनखे हाणे हणूं था असां ग्लू। छोटा सा बो मैंने बना लिया, और ये देखें कि इसके डॉट्स ऊपर है। अगर रिबन प्लेन है तब तो ठीक है, कोई भी साइड ऊपर आ जाए, सामने आ जाए, लेकिन अगर रिबन जो है वो प्रिंटेड है तो फिर उसको ख्याल रखना पड़ेगा कि उसका सही साइड जो है वो सामने आना चाहिए। जो प्रिंट है सिर्फ वो ही सामने आना चाहिए, क्योंकि इसको जब हम बो बनाते हैं तो ऐसा हो जाता है कि एक साइड प्लेन, एक प्रिंट वाला सामने आ जाए। तो ये है मेरी बोतल आज, और ज़रा सा एक टच, थोड़ी सी ये ग्रीन में सुतली ले रही हूँ। इसकी जो है कुछ डेकोरेशन में इस पर कर लेती हूँ ब्लू पे नीचे, क्योंकि वो मुझे थोड़ा खाली खाली सा लग रहा है। इसको मैं, आप देखें कि मैं क्या करने वाली हूँ। ये बटन मैंने हटा के जो फूल लगाया था, अभी वो गीला ही था तो आराम से उतर गया है, और ये कुछ मैंने ग्रीन इस पर जो है धागे लगा दिए हैं, इसके ऊपर मैं ये लगा रही हूँ, ये सुहाने। ठीक है, सो ही मुझी खूबसूरत हिकिड़ी बोतल तैयार है। अगर आपको ये मेरा वीडियो अच्छा लगा हो तो आप इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो और बहुत कुछ आपके साथ में शेयर करूँगी इंशाल्लाह। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, सो ही मूं ॾाढे प्यार सां ठाहियो आहे। ऐं मूं वटि जेको बि मटीरियल मूं यूज़ कयो आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां पंहिंजा आइडियाज़ जेके आहिनि उहे तव्हां जेके बिल्कुलु ठाहे सघो था। सो ही आहे मुंहिंजो अॼु जो प्यारो कमु। उम्मीद है तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशा पंहिंजे टाइम जो इस्तेमालु कयो, सही तरह पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।